अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारा एपिसोड ज़बरदस्त, सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। दोस्तो, अचण वारी एपिसोड जी पूरी अपडेट्स ॾींदासीं हिन वीडियो में। उमेदु कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। पोइ एपिसोड दोस्तो तव्हां ॾिठी, हाणे नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट। दोस्तो, मां ॿुधाईंदो हलां त हाणे अॻिते शाहनवाज़ ख़ान पंहिंजे लाइ खॾूं खोटींदो थो वञे ऐं उन इहो सोचियो बि न आहे त मुंहिंजो कहिड़ो बुरो असरु थींदो। हू जॻह बि कमु करे रहियो आहे, इहो नथो सोचे त अॻिते मुंहिंजे लाइ वॾो बुरो अंजाम थींदो। हू पंहिंजा दुश्मन वधाईंदो पियो वञे ऐं इहे दुश्मन जेका मुंहिंजा वधी रहिया आहिनि हिन जे ई कंध में पवंदा ऐं हिन जो कमु ख़राबु कंदा ऐं शाहनवाज़ ख़ान खे जेको आहे अॻिते किनो करे पूरो कंदा। लेकिन शाहनवाज़ ख़ान फ़िलहालु त मॻी में आहे, छो त वॾेरे जो हिसाबु किताबु हिन ड्रामे में रखियो वियो आहे। उहे ई वॾेरनि खे मस्ती हूंदी आहे, मॻी हूंदी आहे ऐं शाहनवाज़ ख़ान खे बि उहा ई मॻी आहे त मां हिन अवाम खे कीड़नि मकोड़नि जीअं पंहिंजे पेरनि जे हेठां कुचलियां ऐं हीअ उहो कमु करनि जेको मां चवां। जीअं मां चवां उथो, मां चवां वेहो, उहे वेहनि उथनि ऐं मुंहिंजे चवण ते हलनि। हर शइ मां आहियां। अॼुकल्ह त ख़बर आहे त वॾेरा शाही सिंध में घणी आहे ऐं हीउ ड्रामो बि वॾेरा शाही ते लिखियो वियो आहे ऐं क़ौम परस्तनि ते बि लिखियो वियो आहे, मज़लूमनि ते बि दुलाब ड्रामो लिखियो वियो आहे। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं दोस्तनि खे बि ॿुधाईंदा आहिनि चैनल जे बारे में ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा। अल्लाह हाफ़िज़।